ॼाम साकी खे जेकॾहिं शेख अयाज़ जी हिननि सिटुनि सां ॾिसिजे, जंहिं आज़ादु गुज़ारियो आहे तंहिं लाइ मौत त काशे न आहे। यादि रहे त शेख अयाज़ जेका हीअ पंहिंजी गज़ल आहे उहा चिगवेरा जी मौत ते लिखी हुई। चिगवेरा जॾहिं शहीद थियो त शेख अयाज़ लिखियो, जंहिं आज़ादु गुज़ारियो आहे तंहिं लाइ मौत त काशे न आहे। विख विख ते पंजोड़ ॾिसी छा शींहं कॾहिं गजगोड़ छॾी आहे। कंहिं बि उकाबी चंबे भव में आखेरे जी ओट वती आहे। डर जो ॾढ गिदड़ लाइ आहे, झिरकी झड़प ॾिसी डरंदी आहे। एतो पंहिंजी पूरी जिंदड़ी जंहिं पल में भरपूर भरी आहे, सो पल सग सदिन जी आहे, तंहिंजी सभ खां उमिरि वॾी आहे। जंहिं आज़ादु गुज़ारियो आहे तंहिं लाइ मौत त काशे न। इन्हनि सिटुनि सां मां बक्तावर ॼाम खे गुज़ारिश कंदुसि त हू अचनि ऐं साईं कामरेड ॼाम साकी जे हवाले सां पंहिंजा ख़्याल पेश कनि। ऐं जीअं चलो असां जेके सियासी माण्हू आहियूं उहे त कामरेड ॼाम साकी जे सफ़र खे हिकिड़े सियासी निगाह सां ॾिसूं था, पर हिकिड़े ख़ानदान में कामरेड ॼाम साकी कीअं रहियो ऐं हुनखे पंहिंजे औलाद कीअं ॾिठो, इहो बक्तावर ॼाम असांखे ॿुधाईंदी। मां हुनखे गुज़ारिश कंदुसि त हू अचनि ऐं पंहिंजी ख़्याल पेश कनि। हक़ीक़त हिन ॻाल्हि जी ज़ाहिर करियां ज़री, हक़ीक़त हिन ॻाल्हि जी ज़ाहिर करियां ज़री। लॻे माठ मिरुनि खे वञनि डूंगर डरी, लॻे माठ मिरुनि खे वञनि डूंगर डरी, वञनि वण बरी उभर उभरे की न की। सभिनी दोस्तनि खे सुर्ख सलाम। जीए सिंध, हक़ मौजूद। मां कोशिशि कंदमि त पर्ची मिलण खां पहिरीं ई पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कयां, न त डॉक्टर हरेश वांगुरु पर्ची मिली त बि ॻाल्हाईंदी रहंदमि। मां सभ खां पहिरीं पंहिंजे पुराणनि जेके कामरेड दोस्त आयल आहिनि, जेके कामरेड सां आख़िर ताईं गॾु रहिया, उन्हनि जी गैर मशरूत मोहबत खे झुकी सलाम कयां थी, उन्हनि खे भलीकार कयां थी। अॼु असांजो हिकिड़ो दोस्त वज़ीर फराद मोरे मां आयो आहे। 15 ॾींहं पहिरीं हुनजे नौजवान भाउ डॉक्टर जी डेथ थी वई हुई ऐं जॾहिं मूं अदा खे फ़ोन कई दावत ॾियण जे लाइ कामरेड खे, तॾहिं मूंखे ख़बर पई त हुनजे भाउ जी फ़ौतगी थी वई आहे। ऐं उन चयो त अदी हाज़ुर ऐं ईंदसि ऐं कामरेड सां असांजा के बि लेखा न आहिनि। सो उन गैर मशरूत मोहबत खे सलाम आहे। असां कंहिं बि पावर पॉलिटिक्स में न आहियूं, ॼाम जी फैमिली, ऐं माण्हुनि खे ख़बर आहे त हीअ पंधु सिर्फ़ु मोहबत जो पंधु आहे। कामरेड उर्स सीलरो आहे, जेके परे परे खां दोस्त अचनि था, उन्हनि खे ख़बर आहे त अॼु जी जेका दुनिया आहे, कॾहिं कॾहिं जेके दोस्त मूंसां आहिनि उहे ॾिसंदा आहिनि मां पोस्टूं रखंदी आहियां काफ़ी जॻहियुनि ते। ऐं जॾहिं को कमु खणी वेंदी आहियां त मूंखे ईअं लॻंदो आहे मुंहिंजो बाबा मूंसां गॾु आहे, पर किथे किथे मूंखे ईअं लॻंदो आहे जिते शायदि अंदरि क़ाइद आज़म जी बादशाही आहे, उते बाबा दर जे ॿाहिरि बीह रहंदो आहे। सो असांजी एतिरी हले थी, पर उन्हनि पुराणनि कामरेडनि जी इन गैर मशरूत मोहबत खे सलाम आहे। मुंहिंजा वॾा वेठा आहिनि, ऐं बाबा जे प्रोग्राम में हिते चाढ़ियुनि ते वेही हमेशह ॿुधंदी आहियां। ऐं हीअ मुंहिंजे बाबा जो प्रोग्राम आहे, ऐं सम्झां थी छो जो कामरेड जी वरसी आहे। मेन प्रोग्राम उहो आहे, उनखां पोइ उन ते अगरि मौजूदा सूरत हाल ते असां ॻाल्हाईंदासीं त इहो तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे, जो ज़ाहिरात असां माज़ी में जी नथा सघूं। ऐं इन करे स्टेज ते न वेहंदी आहियां जो मुंहिंजा पुराणा साथी हेठि वेठा हूंदा आहिनि। मुंहिंजो चाचा, मुंहिंजी अम्मी, मुंहिंजो वॾो भाउ ऐं मुंहिंजी फैमिली जा सभई मेंबर ऐं मुंहिंजा कामरेड जेके मुंहिंजी फैमिली वांगुरु आहिनि, उहे सभु हेठि मौजूदु आहिनि। पर हिन दफ़े कुझु प्रोग्राम जो डिसिप्लिन ॿियो हुयो। हिन नौजवान दोस्तनि जी महिरबानी आहे, हिननि सॼो ॿार पाण खयूं, असांखे का बि तकलीफ़ कोन ॾिनी ऐं जेको बि लाइअमल हो हिननि पाण तयारु कयो, सॼी तयारी हिननि पाण कई। त इन जे करे हिननि जे डिसिप्लिन में आउं स्टेज ते वेठी आहियां ऐं आउं पंहिंजे वॾनि खां माज़रत कयां थी। ऐं कुझु दोस्त मूंखे चवंदा आहिनि त भई जीअं डॉक्टर हरेश बि चयो, ऐं हुनजी ॻाल्हि खां इतफ़ाक़ बि कयां थी त जेको आहे सो असांजो माज़ी शानदार आहे। कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि त एतिरो घणो माज़ी ते न ॻाल्हायो, पर कामरेड ॼाम ते जॾहिं असां ॻाल्हाईंदासीं त असांखे माज़ी में हलणो पवंदो, छो जो कामरेड ॼाम साकी पंहिंजो किरदारु अदा करे हलियो वियो आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त हुनजो किरदारु कॾहिं विसरंदो न, हुनजो किरदारु हमेशह अमर रहंदो। ऐं असां चाहींदे बि उनजी ज़िंदगी मां, उनजी जिदोजहद मां कुझु शयूं एडिट नथा करे सघूं, न ई उनजी ज़ाती ज़िंदगी मां, न ई उनजी सियासी जिदोजहद मां। जेकॾहिं हू छा हुयो, जेकॾहिं हू थर सां तालुक़ु रखंदो, हिकिड़े प्राइमरी उस्ताद जो पुटु हुयो, ऐं जेकॾहिं हू आख़िर में पीपल्स पार्टी में वियो त इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे।
इहे सभु हक़ीक़तूं असांखे गॾु खणी हलणियूं पवंदियूं। मां सम्झां थी कामरेड जाम ते जेको डॉक्यूमेंट्री हली पए ऐं उहा ऐं काफ़ी दोस्त हिते जेके वेठा आहिनि, कुझु ज़ाहिरा नवां बि हूंदा, कुझु पुराणा बि हूंदा, जिन खे ख़बर आहे त कामरेड जाम 9th क्लास खां ई पंहिंजी ॿोली जे बचाव जे लाइ जदोजहद शुरू कई। उनखां पोइ जीअं कॉलेज में आयो त 1 यूनिट जे ख़िलाफ़ु भरपूर जदोजहद कई। उनखां पोइ हैदराबाद स्टूडेंट फेडरेशन ठाही ऐं SNSF ठाही ऐं कम्युनिस्ट पार्टी में जेको आहे सो उन ई स्टूडेंट लाइफ खां वठी उन में रहियो ऐं भरपूर जेको आहे सो उन ते जेको उनजी जेका कमिटमेंट हुई ऐं उनजी जेका जदोजहद हुई उन ते जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में को ॿियो सुवाल आहे ई न। जॾहिं हुनखे स्टूडेंट लाइफ में ई जॾहिं उनखे ऑफर्स कयूं वञनि थियूं पहिरीं त बाबा तूं ही वज़ीफ़ो वठि ऐं तूं हितां हलियो वञु ॿिए सूबे वञु, त उहो इनकार करे थो ऐं उनखां पोइ उनखे गिरफ़्तार करे ऐं हुनखे ज़ंजीरूं हणी ऐं उनखे शाही क़िले में क़ैद कयो वञे थो, उन ते टार्चर कया वञनि था। त मूंखे त उहो मारवी वारो किरदारु लॻे थो जंहिंखे उमिरि पहिरीं क़ैद करे ऐं उनखे वेस वॻा ऑफर करे थो, उनखां पोइ जेको आहे उनखे क़ैद करे छॾे थो। ऐं कामरेड जी जदोजहद या कामरेड जी जेका कमिटमेंट आहे उहा इहा ई आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त कामरेड जेको आहे उहो हिकु त न हुन को सौदेबाज़ी कई, न कॾहिं पंहिंजी कमिटमेंट तां फिरियो, न कॾहिं ॾिनूं, हमेशह साबित क़दम रहियो। तोड़े फैमिली ते दोस्तनि ते ॾुखियो वक़्तु आयो तॾहिं बि हू साबित क़दम बीठो रहियो। ऐं उनखां पोइ हुन जेको मुंहिंजे ख़्याल में जेके कामरेड जाम खे पंहिंजो जेकॾहिं उनखे सम्झनि था कामरेड या कुझु बि, त उन्हनि खे या जेके सम्झनि था त असां कामरेड जाम जा आशिक़ आहियूं, उन्हनि खे इहा ॻाल्हि थोरी यादि रखणु खपे त कामरेड जाम जेको आहे उनजी सभिनी खां वॾे में वॾी ख़ूबी जेका हुई उहा सहब ऐं रवादारी हुई। उहा सिंध जे कंहिं बि सियासतदान में, बल्कि मुल्क जे कंहिं बि सियासतदान में नज़र न ईंदी। कामरेड ते जॾहिं तनक़ीद थींदी हुई त कामरेड उन तनक़ीद खे कॾहिं जवाबु न ॾींदो हुयो, न कॾहिं कोट कंदो हुयो, न कॾहिं उनजो जवाबु लिखत में ॾिनई, न तक़रीर में ॾिनई, ऐं हू हमेशह पॉज़िटिव शयुनि खे खणी अॻियां हलंदो हुयो। हिते मूं समेत अलाए केतिरा दोस्त आहिनि, मूं पाण बि पंहिंजे बाबा ते तनक़ीद कई आहे ऐं उन्हनि खे ख़बर आहे त कामरेड कॾहिं उनजो को रिएक्शन कोन ॾेखारियो। सो इहा ॻाल्हि जेका आहे उहा सहब रवादारी ऐं जेको माइनस फार्मूला वारी जेका सोच आहे उहा कामरेड जाम जी न हुई। कामरेड जाम जे आशिक़नि खे इहा ॻाल्हि यादि रखणु खपे। त जॾहिं हुन लॉन्ग मार्च कयो त उनमें तव्हां हिकिड़ो ॿियो जलसो बि ॾिठो पियो उनजो डॉक्यूमेंट्री में, त उनजे जलसे में तव्हांखे ॻाढ़ा झंडा हिकिड़ा ॿिया बि नज़र आया पे, उहे जीअं सिंध जा झंडा हुया। जॾहिं हुन लॉन्ग मार्च कयो त उन पीपल्स पार्टी जीअं सिंध ऐं सिंध सागर पार्टी जेका उन वक़्तु सिंध में पार्टी जेका सियासत करे रही हुई उहे सभई उन लॉन्ग मार्च में शामिलु हुयूं। ऐं कामरेड जाम असली लॉन्ग मार्च कयो, इहो सभिनी खे ख़बर आहे। रेती खां वठी कराची ताईं हुन जा पेर जेके आहिनि उहे लिफूं थी विया हुआ, पर हुन कॾहिं बि ईअं न थियो त कामरेड पाण गाॾी में वियो हुजे, हुनजा दोस्त साथी जेके आहिनि, वज़ीर फराद वेठो आहे, उहो पहिरीं रेती खां वठी कराची ताईं कामरेड सां गॾु लॉन्ग मार्च में हुयो। ऐं मुंहिंजे ख़्याल में मोरे ताईं पहुचण ताईं कामरेड जे पेरनि खे राति जो हेड ऐं तेल हणणो पवंदो हुयो। सो इहे माण्हू कामरेड जे सफ़र जा साथी आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे। चवण जो मक़सदु त कामरेड जे ॿियो कामरेड में हिकिड़ी इहा ख़ूबी हूंदी त हू हर मकतबा फ़िक्र जे माण्हुनि ॾे वेंदो हुयो ऐं उन्हनि खे पाण सां जोड़े हलंदो हुयो। ऐं ईअं न त रुगो पंहिंजो माण्हू वेड़ो ठाहे वेह ऐं जेको आहे सो ॿिया मकतबा फ़िक्र जा जेके पार्टियूं आहिनि या जदोजहद कंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे अलॻि करे छॾे ऐं उन्हनि खे बिल्कुलु बि न आइसोलेट थी वञे, ईअं कामरेड जी शख़्सियत न हुई। लॉन्ग मार्च खे ॾिसो या जेका बि उन जूं मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ रहियूं आहिनि। ऐं ॿियो इहो त जेको सहब ऐं रवादारी वारी मूं ॻाल्हि कई त भुट्टे साहब कामरेड खे जेल में रखियो हो, पर कामरेड सॼी ज़िंदगी पोइ बि पीपल्स पार्टी जी डेमोक्रेटिक पार्टी हुअण जे नाते उनजी हमेशह जेको आहे सो हिमायत कई, उसूली हिमायत कई। कामरेड पर्सनल रिएक्शन कॾहिं बि कोन ॾसींदो हुयो। अच्छा, हिकिड़ी मूंखे इहा ॻाल्हि करणी हुई। ऐं ॿियो जेका कामरेड जी जेका तबियत हुई तमामु सादगी, जेको अॼु जेको ॾिसूं था असां त माना जेके अॼु जा लीडर आहिनि उहे जेसीं कंहिं चङी गाॾी मां नथा हलनि, जेसीं ठाठ बाट न आहिनि, तेसि ताईं उन्हनि खे असीं पाण बि लीडर नथा सम्झूं। असांजी क़ौम जी जेका साइकोलॉजी आहे, कामरेड जाम चप्पल में घुमंदो पियो, हिते नसीम नगर में भाॼी भाॼी वठंदो पियो ऐं छा उन जा चाहींदड़ पूरे मुल्क में हुया, उन जा सपोर्टर, उन जा दोस्त, उन जा कामरेड। हींअर बि तव्हां
ॾिसो पर हुन कॾहिं उन लाइफ स्टाइल ॾे न हेठियो न उहो अपनायो ऐं हू पंहिंजी तबियत में सूफ़ी माण्हू हुयो। हू किथे वेंदो हो अकेलो पंहिंजो बस में या रिक्शा में कंहिं प्रोग्राम में वञी वेही रहंदो हो, हुनखे इहो बि कॉम्प्लेक्स न हूंदो त मां इन स्टेज इन हॉल में मां अॻियां वेठो आहियां या पुठियां वेठो आहियां या मूंखे कंहिं भलीकार बि चयो या स्पीच लाइ बि सॾु कयो या न कयो। हिते माण्हुनि खां जेके ॿ चारि माण्हू जिन खे को सुञाणे थो उन्हनि खां टाइम वठिणो पवंदो आहे, उन्हनि खे वॾो प्रोटोकॉल ॾियणो पवंदो आहे, पोइ हू ईंदा आहिनि, पोइ उन्हनि खे जेकॾहिं तव्हां पर्ची ॾिनी त उहो पोइ वरी अलॻि सां हिकिड़ो असांजे पुठियां उन्हनि जी उहा थी वेंदी आहे त भई असांखे पर्ची छो ॾिनी या हीअ उहो छा थियो। ऐं कामरेड में इहे के बि ॻाल्हियूं न हुयूं। उन में जेको सूफ़ी माण्हू हूंदो आहे न बिल्कुलु उहो तबियत हुई उन्हनि जी, सादगी सहप रवादारी सभिनी खे गॾु खणी हलण वारी जेका उन्हनि जी तबियत हुई उहा। बहरहाल ऐं मूंखे ख़ुशी आहे त लेफ्ट वारनि वरी हिकिड़ो दफ़ो कामरेड खे ऑन कयो आहे। कामरेड सभिनी हलकनि जो आहे, छो जो कामरेड सिंध जे लाइ मज़लूमनि जे लाइ इंसान ज़ात जे लाइ इंसान जे हक़नि जे लाइ जदोजहद कई आहे, तंहिं करे कामरेड सिंध जो आहे, कामरेड मज़लूमनि जो आहे, कामरेड सभिनी हलकनि जो आहे, कामरेड मुंहिंजो न आहे, कामरेड सजाद ऐं सारंग जो न आहे, कामरेड कंहिं हिकिड़े हल्के जो न आहे। ऐं सुभाणे जेकॾहिं मां कंहिं जमायत इस्लामी में या पीपल्स पार्टी में हली वञा त महिरबानी करे इहो न सम्झो वञे त कामरेड जाम जी लेगेसी हेॾां हली वई, सो उहो मां वेंदसि। कामरेड जाम जी लेगेसी उन सां गॾु ई रहंदी, उन जे नाले सां ई ज़िंदा रहंदी ऐं उन जा जेके दोस्त जिन उन्हनि सां पंधु कयो उन्हनि सां ई जारी रहंदी। मां वधीक टाइम न वठंदसि, हिकिड़ो बसि शेर चई उनखां पोइ मां पंहिंजी जाइ वठंदसि जीअं मूंखे पर्ची न मिले। सूफ़ी साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, सूफ़ी साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तंहिंखां पोइ थियो जीअरे पसंदि पिरीअ जो। जीअ सिंध सुर्ख सलाम।